अस्सलाम वालेकुम। साला बहुत खराब अल्हम्दुलिल्लाह। और सब्जी खपे भाई। यार वरी तू चवंदे रखत जी भाऊ अगा में पैसा छॾाया अथई ना वेंदो कम ते पोइ ॾींदासीं कॾहिं तोखे कमु लॻंदो मज़ूर माण्हू कॾहिं उस्ताद मज़दूर असां माण्हू वेठा असां त मज़दूर हूं न असां त किराए में वेठा हुजा न तव्हां अहिड़ा लॻंदव असांखे हिकिड़ा पैसा ई कोन छॾाइंदा हितां जे करे त ज़रो ज़रो हे नारगी आहे हे रखण जहिड़ी आहे ॾिसो त हे सौदो हे रखण जहिड़ो आहे तव्हां त मूंखे पिनाए चयो यार अॻियां पैसा छॾायो ॻाल्हि ख़तमु वधीक असां न ॾेई सघंदासीं बसि नाराज़ न थीजो बसि चिड़जो न चवंदो आहे मां एतिरी पाण में गुंजाइश नथो सम्झी सघां अॻियां पैसा छॾायो पोइ ॿी ॻाल्हि कजे इंच ॾियो रखत पोइ बाबा मां चवां थो ॿाहूं थो ॿधाऊं बसि वञो ठीकु आहे बसि मासा दल हे काॾे हले वियो नज़र बि नथो अचे जेको ॻोल्हियो त मां अॻिते वञी ॾिसां भला मता मिली वञे हिकिड़ो बीठो आहे लॻे थो मसाद आहे अॻिते वञा भला ॾिसां ख़बर त पए अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मासा त तोखे ई ॻोल्हियां पियो सुबुह लाॻा वठी घर वियो हुउसि घर बि कोन हुए घरां चयनि त बनी ते हूंदो मां चयो वरी ॾिसां वञी बनी ते हुतां ॾिठुमि त तव्हां बीठा हुयसि तव्हां ॾे आयो आहियां छो मां सादा ख़ैर त आहे न हा मासा त ख़ैरु आहे बसि कुझु पैसा खपनि पिया मां चयो हाणे मासाद खां वञी ॾिसूं हेल्प घुरूं था मासाद खां ॿियनि खां दोस्तनि खां बि हिकिड़नि खां घुरियोसीं पर उन्हनि मदद न कई मां चयो हाणे मासाद खां ॾिसूं था चऊंसि 2-3 रुपया ॾे हेल्प करे पोइ अला मालिक आहे वरी पोइ वरी कमकार ते वेंदासीं त पोइ वरी तव्हांखे वापसी ॾींदासीं हाणे मदद कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी मासाद मां त तुंहिंजो कमु कयां हा पर यार मां पाण बेरोज़गार आहियां 2-3 ॾींहं थिया आहिनि मां पाण रोज़ सां न वियो न त पैसनि जी ॻाल्हि आहे पैसा तोखे न ॾियां मासाद त ठीकु आहे को मसइलो ई न आहे पैसा न आहिनि त ठीकु आहे को मसइलो ई न आहे अॻिते वञूं था ॾिसूं था भला मूंखे पैसा कम में हुया इन जे करे मां जो हाणे घर पिया मिलनि असां पाण कमकार ते कोन विया आहियूं मां 3-4 ॾींहं घर वेठा आहियूं घर सौदो तो वठी ॾियणो आहे इन जे करे बसि ठीकु आहे को मसइलो न आहे नाराज़ न थी जाए न न मां तोखे ॾियां हा न मां सादा ॻाल्हि ई न आहे ठीकु आहे मां सादा पोइ हलूं था गॾु अला भलाई करे अस्सलाम वालेकुम अस्सलाम माशाअल्लाह खुश हो खैर तो सही है खुश हो भाऊ तव्हां ॾे आयो हुउसि जी जी कमु हुयो तव्हां में भाऊ भाऊ कुझु पैसा खपनि था घर जे लाइ राशन वठिणो सामान तमामु मदद कयो आहे त वॾी महिरबानी थी आहे पोइ वरी अलाह मालिक आहे कमकार ते वेंदासीं त तव्हांखे वापसी ॾींदासीं हींअर न आहिनि पैसा थोरो सामान तमान वठिणो आहे मां जो को भाऊ सजा सां वञी हेल्प घुरूं मदद करींदे वॾी महिरबानी थींदी तव्हांजी हा बिल्कुलु तव्हांजी मदद कयूं हा पर ॾिसो त हिन महिल महांगाई दौर लॻो पियो आहे 5 रुपया मूंखे हुया 50,000 खनि भरे बाग वठी ॾिनो रखियो जी सम्झी न जी हिन महिल त फ़िलहालु जेके 5 रुपया हुया त असां लाहे छॾियासीं कम सां ॾींहुं ॿ तरसो हुकुम आहे तव्हांजो बिल्कुलु कमु कंदासीं सही आहे भाउ असांखे अॼु खपनि पिया बहरहाल न आहिनि त का ॻाल्हि ई न आहे गॾूं पोइ भाउ ठीकु आहे भाउ हाँ सजाद तो पैसा हुए भी सही और दोस्त जी तो मदद छो न कई
भाउ आशिक मसइलो इहो आहे त इहे आहिनि वांदा माण्हू, न कमु न कार न छा न छू, उनखे जो मां पैसा ॾियां त इहो ॾिए ई न। इन जो कमु इहो आहे, रुॻो हुन खां पट सट करणु, हुन खां पट सट करणु, कमकार जहिड़ा आहिनि ई कोन, रुॻो माना पट सट जे पोयां आहिनि। इन जे करे ॾिनोमांसि जवाबु, जॾहिं केॾां जवाबु मिलंदसि त वञी को माना रोज़ ई कनि, को कमु आहिनि न, पिन तिरण खे आदत पइजी वई आहे, हिरियल आहिनि पिन जा। बहरहाल तूं हुनखे मदद करी हा, न त हुनखे अलाह पियो छॾी ॾींदो कोन, अलाह हुनखे ॾींदो। अलाह त ॾींदुसि, पर कनि न कुझु हथु पेर हणनि, कुझु रोज़ी कनि न, वञनि न केॾां मज़ूरी ते, रुॻो माण्हुनि जे पोयां हुन खां पिनस न करे इन्हनि जा उज़बा खरी ॾींदा, सम्झी न। पैसा अथसि यार, मूंखे कम बि हुया, बसि अलाह मुंहिंजी ॿुधी। न शहज़ाद न, इहो ग़लति कमु आहे, ग़लति, ऐं ग़लति कम जो नतीजो बुरो निकिरंदो आहे, बुरो। वाकई इहा ॻाल्हि बि आहे। ओ भाउ, ओ भाउ, भाउ हिकिड़ो मिंट भाउ, तव्हांजो बटू तो मुंहिंजो जी भाउ उते किरियो पियो, मां जो भाउ जो आहे, इन जे करे तव्हांखे वापसी। केरी बटू तो भाउ मां जतियाल आहे। पोइ ही बटू में तव्हांखे ख़बर आहे तुंहिंजा केतिरा पैसा आहिनि, हिन में इलाही सारा मुंहिंजा क्रेडिट कार्ड ATM कार्ड पिया आहिनि। जी भाउ मां कोन चेक न कयोमांसि, पैसा तव्हांजा हुया बिल्कुलु, मां चेक न कयोमांसि। मां चयो भाउ जो आहे बटू, इन जे करे तव्हांखे वापसी। बाबा छा कंदव तव्हां? मज़ूर आहियां, मज़ूरी कंदा आहियूं, पघार यारी। हा मां सवेर बि तव्हां रस्ते तां आयुसि की तव्हां वेठा वण हेठां इलाही परेशान आहियो, पर मुंहिंजी कॉल अची वई, तव्हां गौर न कयो। ॿुधायो तव्हांखे कहिड़ी परेशानी आहे? भाऊ बसि परेशानी वॾी आहे, पंहिंजा आहिनि जेके बि हिन को मदद नथो करे, ॿेरपण जी ज़रूरत हुई, घुरियो मां मासात हिकिड़े खां, उन बि जवाबु ॾिनो। हिकिड़ो दोस्त हो पंहिंजो जिगरी, उनखे चयुमि 2-3 हज़ार खपनि था, उन बि मदद न कई। तव्हांजो बटू किरी पियो, मां चयो हाणे भाऊ जो आहे बटू ॾियूं, पंहिंजे ईमान सां बेईमानी न आहे करणी, तॾहिं तव्हांखे बटू मां वापसी। बाबा अव्हां जी मां कहिड़ी मदद कयां? तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजे हिन पर्स में इलाही सारा क्रेडिट कार्ड ATM कार्ड ऐं मुंहिंजा पैसा बि पिया हुआ। हिन में तव्हांजी ईमानदारी खे सलाम आहे। हिन दौर में अॼु कंहिंखे 10 रुपया बि कोन थो ॾिए जेके मिलनि था, पर तव्हां हेॾा मुंहिंजा क़ीमती हिन में क्रेडिट कार्ड ATM कार्ड ऐं सामान हुआ, तव्हां ॾिना, तव्हांखे सलाम आहे। हीउ मुंहिंजो कार्ड रखो, तव्हां मूंसां राब्तो कजो। न भाऊ न, बसि प्लीज़ बचा रखो, तव्हां मूंखे पंहिंजो सम्झो, ऐं तव्हां ते असांखे फ़ख़्रु आहे। सिंध में तव्हां जहिड़ा जेके ईमानदार नौजवान, प्लीज़ तव्हां कार्ड रखो, ऐं हुई कुझु पैसा पोइ तव्हांखे ॾियां थो। पैसा भाऊ न पैसा न खपनि तव्हांखे इनाम तौरु, हिन में इलाही सारा मुंहिंजा पैसा पिया हुआ, मां तव्हांखे ॾियां थो। तव्हां कुझु रखो, पोइ वरी मूंसां कॉन्टेक्ट कजो, ऐं अव्हांखे ऐं किथे जॉब ते लॻाईंदो। बसि जॉब ते लॻाइजो, इहा वॾी महिरबानी। रखो पैसा भाऊ न रखो बाबा, रखो। ठीकु आहे भाऊ, महिरबानी, तव्हां हेल्प कई असांजी, तव्हांजो इहो एहसान चुकाईंदासीं। मूंसां राब्तो ज़रूरु कजो बचा। ठीकु आहे भाऊ, महिरबानी।
शुक्र आहे मुंहिंजे मालिक जो। अलाह ॾियण वारो आहे, इंसान हिमत कॾहिं बि न हारे। अलाह जे ॾाढो देर आहे, अंधेर न आहे। यार अहिड़ा माण्हू बि पंहिंजी सिंध धरती ते ईमानदार आहिनि। हिन नौजवान त मुंहिंजो पर्स ॾेई छॾियो, हुन में हिकांदा पैसा। मूंखे फ़ख़्रु आहे अहिड़े नौजवाननि ते जेके सिंध में अञा बि आहिनि।